बहुत दोस्त सानो मिस्त्री हो जे तसा मेहरबानी करे छे। साईं दोस्तन के गुजारिश एक दफ़ो साईं कुर्बान शाह आज़ाद अला हिकिड़ी वरी असां अपील कयूं था दोस्तन खे महिरबानी करे वेहनि। उस्ताद बुखारी जी 5 अरसे के मौके ते हाज़िर थिया आहियूं इन कार्रवाई हलाइण लाइ। गुलाम रसूल सुमरो आतिश बुखारी अर्ज़ आहे सिंध के जग मशहूर अदीब साईं मोहतरम निसार हुसैनी साहब के तो हू अची हिन मेड़ की सदारत कनि। मोहतरम निसार हुसैनी साहब। साईं मुंहिंजा अॼु जे ख़ासि महिमान जे लाइ मूं वटि नालो आहे सिंध जो तमामु भलो अदीब नामवर नकाद सिंध जे कुंड कुठ में संदसि नाम तमामु मथां त तव्हांजे ताड़ियुनि जी गूंज में गुज़ारिश कंदुसि सिंध जे नाम्यारे नकाद मोहतरम सैयद अमीर बुखारी खे त जे ख़ासि महिमान जी लिखत संभाले तव्हांजे ताड़ियुनि में सैयद अमीर बुखारी अॼु जो ख़ासि महिमान तव्हांजे ताड़ियुनि में मेहमाननि जी हिम्मत अफ़ज़ाई ऐं ताड़ी। गुज़ारिश आहे सिंध जी मशहूर अदीबा ऐं शाइरा स्टेज ड्रामा निगार ऐं ड्रामा कंदड़ सिंध जी नारी ज़ैब निज़ामानी साहिबा खे त उहो अची एज़ाज़ी महिमान जी कुर्सी ते वेहे। ज़ैब निज़ामानी साहिब। साईं मुंहिंजा असांजो अॼु जो एज़ाज़ी महिमान लाड़काणे खां असां वटि तशरीफ़ खणी आयो आहे नौजवान नई टही जो तमामु ख़ूबसूरत शाइर पेशे जे लिहाज़ सां डॉक्टर आसी तखलुस ऐं गुज़ारिश कंदुसि डॉक्टर अल्ताफ़ आसी असांजे नौजवान नई टही जो नौजवान शाइर अॼु जे उस्ताद बुखारी जी वरसी में एज़ाज़ी महिमान
तव्हांजे ताड़ियुनि में डॉक्टर अल्ताफ़ आसिफ। एजाज़ी महिमान लाइ आउं गुज़ारिश कंदुसि दादू जे मशहूर शाइर मोहतरम नाज़म मंगी साहब खे हू अची एजाज़ी महिमान जी कुर्सी ते वेही। नाज़म मंगी साहब। साईं मुंहिंजा असांजो अॼु जो ॿियो एजाज़ी महिमान तव्हां असां सभिनी जो ॼातल सुञातल समाजी वर्कर सोशल लेवल ते तमामु संदसि ख़िदमतूं आहियां दादू तालुके जो मुख्तियारकार तमामु अॾोकी मोहतरम साईं गुलाम खोसो साहब सां गुज़ारिश कंदुसि तव्हांजे ताड़ियुनि में अॼु जे एज़ाज़ महिमान जी रिसर्च संभालनि। मोहतरम गुलाम खोसो मुख्तियारकार साहब तालुको दादू। स्टेज ते विहण लाइ जंहिं मेड़ो रचायो आहे बज़म नवाज़ रुकनाई जो सरप्रस्त आला साईं आला नवाज़ रुकनाई खे गुज़ारिश आहे त हू अची मथे वेहे। साईं आला नवाज़ रुकनाई। साईं मुंहिंजा उस्ताद बुखारी जो तमामु वेझो साथी अला नवाज़ रुकनाई बचपन जो यादि जंहिं कॉलेज ज़माने खां पछाड़ी ताईं ईअं निभायो ऐं अञा ताईं निभाईंदो पियो अचे ते अला नवाज़ रुकनाई खे ख़िदमतूं अदबी ख़िदमतूं तव्हां सभिनी खां कुझु न आहिनि। साईं अला नवाज़ रुकनाई बज़्म नवाज़ जो सरप्रस्तियाल आहे। असीं दादू जे नौजवाननि गॾिजी करे साईं जे अदबी ख़िदमतुनि जे मंटा तौरु असां हिकु तंज़ीम क़ाइमु कई जंहिंजो सरप्रस्त साईं ख़ुदि थियो। असां साईं जा निहायती शुक्रगुज़ार आहियूं। साईं जन जी वॾी महिरबानी। कार्रवाई खे अॻिते हलाइण खां अॻु में गुज़ारिश कंदुसि मौलवी खलील साहब खे तो हू अची तिलावत कलाम रखण। मौलवी खलील साहब। रब्बना ला तुआखिज़ना इन नसीना औ अख़्ताना रब्बना वला तहमिल अलैना इस्रन कमा हमलतहु अलल लज़ीना मिन क़बलना रब्बना वला तुहम्मिलना मा ला ताक़त लना बिह वाअफ़ु अन्ना वग़फ़िर लना वरहमना अंत मौलाना फंसुरना अलल क़ौमिल काफ़िरीन। गुज़ारिश आहे असांजे दादू जे झूने तालिमी माहिर साईं मोहतरम अलारक गौड़ साहब खे तो हू अचे सदर खे बेज लॻे सदारती बेज लॻे। साईं अलारक गौड़ साहब दादो जी नुमाया शख्सियत संदसि ख़िदमतूं अदब जे हवाले सां समाजी ख़िदमतुनि जे हवाले सां सिंध ग्रेजुएट एसोसिएशन जे हवाले सां तमामु नुमाया आहिनि। साईं असांजो तमामु बाह बेदी जंहिं हिन असांजे हिन साथ में तमामु हर सफ़र में हर ॾुखे मोड़ ते असां सां सहकार कयो आहे। साईं अलारक गौड़ उमिरि जे लिहाज़ सां त तीरसन आहे 60 खां मथे आहे पर पोइ बि लॻंदो तमामु जवान आहे कम में तमामु जोश जज़्बो अथसि। अॼु जे ख़ासि महिमान खे बेज थियण जे लाइ आउं गुज़ारिश कंदुसि असांजे दोस्त असांजे हिन पिंडार खे सजाइण में संदसि साथ आउं गुज़ारिश कंदुसि
साईं कुर्बान शाह बुखारी साहब खे अचे अॼु महिमान खे अॼु महिमान ख़ासि खे बेज लॻाए ख़ासि महिमान जो सैयद कुर्बान शाह बुखारी साहब। गुजारिश है मोहम्मद सरदार सोलंकी के तो वो अची एजाज़ी मेहमान बहन ज़ैब निज़ामानी साहिबा के भेज दिए। गुजारिश है दादू जे नौजवान शहर आशिक दादवी के तो वो अॼु एजाज़ी मेहमान डॉक्टर इल्ताफ़ आसी के बेज लगाए। आशिक दादवी इंडिया की संगत शरदादी के सेक्रेटरी अदब यादात जुड़े थे तो वो वरी जदे एजाज़ मेहमान जनाब नाज़म मंगी साहब के बेज लगे। ताबिश बुखारी के गुजारिश तो वो अची साईं के बेच। सरप्रेस आला बजर नवाज रुकनाई के सरप्रेस कला बजर नवाज रुकनाई जनाब अला नवाज रुकनी के बेज लगाने गुजारिश कंदुसि दादू जे मशहूर समाजी वर्कर ऐं वकील मोहम्मद रमज़ान खुश साहब के अची साईं के अज सदर के अजरक पढ़ाने लाइ गुजारिश कंदुसि बज़र नवाज रुकनाई जे सदर अब्बासी अली नवाज के तो हू अची अचे सदर के अजरक पढ़ाने। गुजारिश है मुस्तफ़ा साहब मेहमान के तो अज मेहमान खास के अची अजरक पाराए।
ऐं गुज़ारिश आहे हारून बिरामाणी साहब खे त अॼु जी एज़ाज़ी महिमान मोहतरमा ज़ैब निज़ामानी साहिबा खे अची अजरक पेश कयो। गुज़ारिश कंदुसि सैद जुड़ियल शाह खे त हू एज़ाज़ी महिमान मोहतरम नाज़म मंगी साहब खे अजरक पेश कनि। गुज़ारिश आहे असांजे ताबिश बुखारी साहब खे त हू एज़ाज़ी महिमान डॉक्टर अल्ताफ़ आसी खे अजरक पाराए। गुज़ारिश कंदुसि अज़हर सलोगी खे त हू अची एज़ाज़ महिमान साईं मोहतरम गुलाम मोहम्मद खोसे साहब खे अजरक पाराए। गुज़ारिश आहे मोहतरम अलारिफ गोड़ साहब खे त इन बज़म जे सरपरस्त साईं अला नवाज़ रुकनाई साहब खे अजरक पाराए। साईं मोहतरम अलारिफ गोड़ साहब। जो क़ौम जियारे वो जियंदो रहंदो, जो क़ौम जियारे वो जियंदो रहंदो, जो आम उजारे वो जियंदो रहंदो। मूंखे तारीख़ ऐं तक़दीर ॾिनी पक्का, जो सिंध संवारे वो जियंदो रहंदो। उस्ताद बुखारी जे हिन शेर सां आउं गुज़ारिश कंदुसि बज़्म नवाज़ रुकनाई जादू जे सदर मोहतरम अब्बासी अली नवाज़ साहब के तव्हांजे ताड़ियुनि में सचे ॿाहिरां आयल महिमाननि जो शुक्रियो बजाणे आजाणी तकरीर करे मोहतरम साईं अब्बासी अली नवाज़ साहब। साईं ताबिश साहब महिरबानी तव्हांजी। जनाब मीर मजलिस साईं निसार हुसैनी साहब, मेहमान ख़ास साईं अमीर बुखारी साहब ऐं असांजा ॿिया निहायत इज़त मान ऐं शान वारा आज़ादी महिमान ऐं हाज़रीन असां तव्हांजे आमद जे लाइ मूं वटि पंहिंजा लफ़्ज़ कोन्हनि के साधू लतीफ़ साईं जे सहारे खे वठंदे अवां जी आज्ञा करियां थो। मूं सारींदे सुपरी अची जे हेकार त पहिरीं धरियां पिंजड़ियूं हंध विछाया वार साजन सभ जमार शर ॻोल्हे खे गुज़ारिया। साईं मुंहिंजा उस्ताद बुखारी जी हीअ 5 वर्सी आहे जंहिंखे निहायत मुख़्तसिर या निहायत
अज़ीम शान तरीक़े सां मल्हाइण जो सहरो बज़्म अला नवाज़ रुकणाई जे हिस्से में आयो। इन जे लाइ ख़ासि तरह असीं साईं डॉक्टर अल्ताफ़ साहब जा, साईं हाकिम अली शाह बुखारी साहब जन जा शुक्रगुज़ार आहियूं जो पाण असांखे इजाज़त ॾिनो त तव्हां भली इन वर्सीअ खे मल्हाइण जो इंतज़ाम कयो। साथियो, जेका क़ौम वक़्त जो क़दुरु नथी करे उहा क़ौम कॾहिं दुनिया में ट्रांसफर न करे सघंदी, यादि रखी छॾियो। मूंखे न को हिते तकरीर करणी आहे घणी, न को मूंखे सॾु थियो आहे सिर्फ़ु तव्हांजे आजाणे जे लाइ, तंहिंजे करे सिर्फ़ु 2 लफ़्ज़ आजाणे जा चवंदुसि ऐं इहो अर्ज़ु कंदुसि त आम तरह अदब ऐं अदब जे कार्ज जे लाइ गुफ़्तगू थींदी रही आहे असांजे अदबी हलकनि में। ताज़ो कंहिं जाइ ते बुखारी साहब जी वरसी मल्हाई वई ऐं कंहिं असांजे तमामु वॾे अदीब, नाले वारे अदीब ईअं चयो त बुखारी साहब कंहिं अहिड़ी लाबी या कंहिं अहिड़े गुरोह सां ताल्लुक़ रखंदो हो जंहिं गुरोह खे के ॿिया अदीब हज़रात पसंदि कोन कंदा। मुंहिंजो अर्ज़ु सिर्फ़ु इहो आहे त अदब जेकॾहिं क़ौम जी ज़बान आहे, अदब जेकॾहिं इंसाननि जे पीड़ाउनि जो तर्जुमान आहे, त अदीब जो को ग्रोह कोन्हे को, अदीब जो को ग्रुप कोन्हे को। अदीब सिर्फ़ु क़ौम जी मज़लूम जी, ॾुकियल जी, पीड़ियल जी ज़बान आहे ऐं उहो ई अदीब अची पंहिंजी जाइ वलारे थो इंसाननि जे दिलनि में, जेको इंसाननि जे पीड़ाउनि खे, इंसाननि जे मसइलनि खे, इंसाननि जे तकलीफ़ुनि खे पंहिंजे फ़िक्र ऐं पंहिंजे सोज़श कावश जे वसीले असां तव्हांजे आॾो आणे थो। बुखारी साहब वॾे ॾांहुं वारो माण्हू हो, वॾे ॾांहुं ऐं दात वारो इंसान हो ऐं लफ़्ज़नि ऐं मुहावरनि जो बादशाह हो। असांखे तव्हांजे सभिनी खे ख़बर ई आहे, तंहिंजे करे बुखारी साहब असांजे नुक़्ते नज़र मुताबिक़ त बुखारी साहब कंहिं ग्रुप सां ख़ूब ताल्लुक़ कोन रखंदो। बुखारी जो हिकिड़ो ग्रुप हो ऐं उहो ग्रुप हो इंसानियत, तरक़ी पसंदी, पोरियत। ॿियो ख़ूब ग्रुप इंसान बुखारी साहब जो कोन हो। आम तरह हिकु ॿी ॻाल्हि आम तरह चई पई वञे जंहिंजे लाइ मां हिते वज़ाहत करणु चाहियां थो त भई हिकिड़ो शाह सानी आहे, हिकिड़ो पहिरियों नंबर शाइर आहे, हिकिड़ो ॿियो नंबर शाइर आहे, हिकिड़ो लतीफ़ आहे त हिकिड़ो लतीफ़ सानी आहे। असां इन कतई इन्हनि ॻाल्हियुनि खे ॿाराणी ॻाल्हि था सम्झूं ऐं असां इन जे लाइ सिर्फ़ु इहो अर्ज़ु था कयूं त बुखारी बुखारी आहे, लतीफ़ लतीफ़ आहे, अयाज़ अयाज़ आहे, सचल सचल आहे। असांजे हिन गुलिस्तान जा सभु गुल आहिनि जिन वटि पंहिंजी ख़ुशबू आहे, पंहिंजी जागत आहे, पंहिंजी दात आहे। तंहिंजे करे असां कंहिंखे बि अॻिते या पोइते या पहिरें ग्रुप जो या ॿिए ग्रुप जो मञण जे लाइ तयारु कोन आहियूं। बुखारी असांजे अव्हांजे ऐं सिंध जे दिलनि जो आवाज़ आहे। इहो ई सबबु आहे जो अॼु सिंध जे हर हिकु हिसे में बिना कंहिं मूवमेंट जे, बिना कंहिं चवण जे हुन जूं वर्सियूं मल्हायूं पयूं वञनि ऐं हुनखे यादि कयो पियो वञे। बुखारी साहब सां हिते उहे दोस्त काफ़ी वेठा आहिनि जन निहायत वेठे खां बुखारी साहब जी ज़िंदगीअ खे ॾिठो आहे। बुखारी साहब जे दोस्ती जी दावा कनि था ऐं हरू भरू अहिड़े क़िस्म जी दावा कोन थो करियां। हालांकि मूंखे ख़बर आहे त गुज़िरियल 34 सालनि खां वठी बुखारी साहब सां मुशाइरनि में, सोबतनि में मूं हिकिड़े दफ़े बुखारी साहब खां पुछियो ऐं बुखारी साहब निहायत खुली दिलि सां इन ॻाल्हि जो इतराफ़ कयो। मुंहिंजो बुखारी साहब तव्हां छा था सम्झो त सिंध वारनि तव्हांजे फ़िक्र खे, तव्हांजी दात खे, तव्हांजे पीड़ा खे क़बूल कयो ऐं तव्हांखे मञता मिली? बुखारी साहब मूंखे जवाबु ॾिनो त साईं मुंहिंजी एतिरी पीड़ा, एतिरो फ़िक्र कोन हो जेतिरी सिंध वारनि मूंखे वोट ॾिनो।
मूंखे वधीक मोट मिली आहे। दोस्तो, असां ही जेके कयूं था गॾिजायूं या ही जेके महफ़िलूं कयूं था, इन्हनि जो हिकिड़ो सबबु न आहे। इन जो सबबु बुनियादी इहो ई आहे त असीं ऐं अवीं उहो सादो ॼापो, उहो सादो पैगाम, उहा साॻी ॻाल्हि जेका बुखारी कई उन खे वरजायूं ऐं उन जे महानता खे क़बूल कयूं। वरी बि हिकु दफ़ो ॿीहर जेके बि असांजा ॿाहिरां महिमान सचपच त हुननि असां ते तमामु वॾा भाल भलाया आहिनि, असां ते तमामु वॾा थोरा कया आहिनि, जो पाण तकलीफ़ वठी असांजे मामूली जेको सो निमाणी ऐं निहायत बेसरो सामान्य वारी सोच महीने ते सॾ ते उहो असां वटि पहुता आहिनि। असां केतिरा बि हुननि जा शुक्रिया बजायूं, केतिरियूं बि हुननि जूं महिरबानियूं बजायूं, पर उहे घटि आहिनि। हिन बज़म जे कुझु कारकुननि जो नालो वठणु चाहियां थो, जन वॾी महिनत कई। ॻाल्हि करणु सवली आहे, कमु करणु तमामु ॾुखियो आहे। उन्हनि ख़ासि करे साईं ताबिश बुखारी साहिबु जेको हिन बज़म जो जनरल सेक्रेटरी आहे, साईं अल रखियो गोड़ साहिबु, जंहिं तमामु घणी महिनत ऐं जान फ़शानीअ सां जेको सो कमु कयो ऐं महिनत कई इन गॾिजाणी खे मुनक़िद करण जा। बाक़ी जेके बि कारकुन या ॿिया दोस्त जेके बि असीं पंहिंजे पंहिंजे हिसियार, पंहिंजे पंहिंजे वितार जेके से कंदा रहियासीं, कमु कंदा रहियासीं, जेको असांखे पुॼी सघियो। हिकिड़ो दफ़ो वरी ॿीहर बि जेके आयल महिमान आहिनि असांजा मोज़िज़, उन्हनि जो शुक्रिया बजाइणु चाहियां थो दिलि जे गहराइनि सां बज़म अल्लाह नवाज़ रुकनाई जे तरफ़ां। ऐं उन सभिनी खां पोइ जेके मुंहिंजा शहरी, जेके मुंहिंजा शाइर अदीब दोस्त, मुंहिंजा साथी, हिन शहर जा रहवासी, जन असांखे हणऊं वणऊं, जन असांजी मदद कई, असां सां सहकार कयो, उन्हनि जो मां निहायत पंहिंजे बज़म जे तरफ़ां दिल जे गहराइनि सां शुक्रियो बजाइणा थो। जेकॾहिं असां सां इहो ई साथ ॾिनो, असांजे शहरनि असां सां इहो ई साथ ॾिनो, त इनशा अल्लाह ताला हिन खां वधीक गॾिजाणी जेके से कंदासीं। इन खां पोइ आख़िर में जेके बि वेठा आहियो, इन्हनि सभिनी जो शुक्रियो, छाजे करे जो असां जेकॾहिं हिते मौजूदु हुजूं हा ऐं जेकॾहिं न हुजूं हा त हीअ गॾिजाणी न थी सघी आहे। तंहिंजे करे सभिनी जो थोरो महिरबानी। ऐं दोस्त जेके बीठा आहिनि उन्हनि जे लाइ असां बंदोबस्तु कयूं था त कमरनि मां डेस्कूं कढाए उन्हनि खे असां ॾियूं था। कुझु मिंट उन्हनि बि गुज़ारियो आहे, असां मुहरत घुरूं था उन्हनि खां। हाणे मां उन अज़ीम माण्हू खे सॾु कंदुसि। मां सम्झां थो जंहिं वक़्तु हू बुखारी जी शाइरी जी तशरीह करे थो, तंहिं वक़्तु तव्हां सभिनी वेठलनि जा लिंग कांडारजी वेंदा। हर साल उस्ताद बुखारी जी हिन वरसी में शरीक थींदो आहे, पर उनखे सॾण खां अॻु में उस्ताद बुखारी जो ई शेर, गुरू छो ख़बर खां वठूं छो न गोगे, गुरू छो ख़बर खां वठूं छो न गोगे, पिनण खां छिनण में मज़ो थो अचे, पिनण खां छिनण में मज़ो थो अचे, बञनि लाइ वञनि लाइ वतन जे हदनि लाइ, बञनि लाइ वञनि लाइ वतन जे हदनि लाइ, मञूं था विढ़ण में मज़ो थो अचे। गुज़ारिश आहे अज़ीम सिंधी खे मोरे खां कई आयल दोस्त त अची बुखारी जी शाइरी जी उहा तशरीह कनि जंहिंसां लिंक कंदा थी। अज़ीम सिंधी साहब, मां सम्झां थो उनजी ओतिरी आजा नथी आहे। पख पस तेल पिंजरा ठाहे आखे रेडे उॾंदो आहियां, कूड़ ठपायूं जेकी कातियूं सन कातियुनि खे कुहंदो आहियां, पाक पथर खे पूॼण बदिरां छेड़ी बंजी छुहंदो आहियां,
किथे बि हुजां उस्ताद बुखारी खोटनि खे पियो पुखंदो आहे। ऐं मुंहिंजा साम्हूं वेठल महिरबान दोस्तो उस्ताद बुखारी जा मोहबती ऐं हुनजा ॻोठाई, अस्सलाम वालेकुम। अवां सभु भली मोकिलाए छॾियो, रखो यादि बाक़ी भुलाए छॾियो, बुखारी जी सोचूं संभाले रखो, पोइ मिटीअ खे मिटीअ सां मिलाए छॾियो। साईं मुंहिंजा अॼु साईं उस्ताद बुखारी खे असां खां विछड़े 5 साल थी विया आहिनि। 5 मां वरी 10 साल थींदा, 10 मां 15 थींदा, 50 थींदा, 100 थींदा, असां बि हिते न हूंदासीं पर बुखारी हूंदो। असांखे तमामु घणी ख़ुशी आहे इन ॻाल्हि जी त बुखारी असां क़दुरु कयो, बुखारी खे असां ॿुधो, बुखारी मां असां पायो ऐं बुखारी सॼी ज़िंदगी असां सां जुड़ियो रहियो। ऐं असां उन वक़्तु चवंदा हुआसीं उस्ताद बुखारी सिंध जो तमामु वॾो शाइर आहे, तमामु वॾो कदा शाइर आहे, पर हे जेके जाहिर हुया जिन असांजी ॿोली जी तमीज़ न हुई, बुखारी खां तमामु परे हूंदा हुआ, हुन खां छिरकंदा ऐं हुन खां वेंदा हुआ। उस्ताद बुखारी वटि जेका ॿोली हुई, जेको शाइदो हुयो, जेको ॾांव हुयो, जेको ॾात हुयो, उहो हुन पंहिंजी महिनत सां, पंहिंजे इश्क सां, पंहिंजे लगन सां कयो। अॼु सिंध जो हर माण्हू उस्ताद बुखारी लाइ दीवानो आहे, हुनजी मोहबत में गिरफ़्तार आहे। छाजे करे कि हुनजो ईमान हो त नंढे वॾे खे छॾे बुखारी खे जेके घुरनि था उन्हनि खे घुर, उन्हनि सां प्यारु कर। ऐं मां सम्झां थो सिंध में उस्ताद बुखारी सां शाइर जे हैसियत में जेके बि प्यारु कंदड़ माण्हू आहिनि, शाइर ॿिए कंहिं सां प्यारु कंदा हुजनि। ऐं बुखारी जॾहिं वञण थोरो तरीक़ो हुयो ऐं हुनजा हक़ यादि था पवनि, सिंध में हिकिड़ी इनकलाब बर्पा करण लाइ हुन असां गॾु केतिरनि मजलिसुनि में जॾहिं अलबे बहादुर हरंदो हुयो, तॾहिं हुन शाइरी करण जो अंदाज़ कीअं हुयो। चयाईं त बाबरा बेला कटींदा वञनि था, चयूं चीच खे छटींदा अचूं था। सवाल आहे साईं, चयाईं त बाबरा बेला कटींदा वठूं था, चयूं चिकन खे छटींदा अचूं था, चयाईं त फायूं टंगींदा वठूं था, चयूं पोइ पर वटींदा अचूं। सोन बाज़ार मां किनी वठिबो आहे, मैसेज जो सिंधी कमु लाइ मां वरी दोहरायां थो। सोन बाज़ार मां किनी वठिबो आहे, फैज़ मुर्शिद खां ॿिनी वठिबो आहे, जो बि सम्झो त हक़ असांजो आहे, हक़ मुर्शी सां छिनी वठिबो आहे। भूई जी हर भींद ते ईमान आहे, मूंखे मेहण जो सोम काफ़िर न आहियां। उन टाइम में हिकदमि सिंधी माण्हू इल्ज़ाम लॻी वेंदो काफ़िर आहियां। बुखारी हुनखे चयो भूई जी हर भींद ते ईमान आहे, मूंखे मेहण जो सोम काफ़िर न आहियां। मुंहिंजो हिन देश दफ़न जूं 7 ॾींहं मां को पहिला मुसाफ़िर न आहियां। मोहबत जे रंग में राबेल आहियां, अदावत जे दिलनि मथां सेल आहियां, हिदाए जे दर्जा तकरेल आहियूं, ख़बरदार अज़ियार भागेल आहियूं। कमल गुमा कोको न थींदो, बुखारी खां धोखो न थींदो, जो न मलाए जीजत जी रोको, अहिड़ो को बि धोखो न थींदो। इहो उस्ताद बुखारी हुयो जंहिं सिंध में ज़िंदगीअ ते नाहे कोई भरवरो, सिंध खे ठाहे वठो ठाहे वठो। ऐं मैसेज कहिड़ो, जे अक़ीदा था रखो बेशक रखो, कंहिं ते बुखारी झल पल न आहे। जे अक़ीदा था रखो बेशक रखो, जे सियासत था लड़ो बेशक लड़ो, सिंध लाइ लेकिन सभई गॾिजी उथो, ज़िंदगीअ ते नाहे कोई भरवसो, सिंध खे ठाहे वठो ठाहे। केतिरो सादड़ो शहर आहे, हुन में पैगाम केतिरो आहे। सिंध में सिंधी ज़ुबान जो मामिलो, पाण मां थी सघे थो कि झूना दोस्त हुजनि, लिस्टुनि जो वॾो चकर हो जो सिंधीअ में असांजी लिस्टूं ई न पिया ठाहिनि। सिंध में सिंधी ज़ुबान जो मामिलो ज़िंदगीअ ई मौत जो आहे मसइलो, हे अदीबो शाइरो दानिशवरो, ज़िंदगीअ ते नाहे कोई भरवसो, सिंध खे ठाहे वठो ठाहे वठो। सिंध जे हर ॻोठ में बिजली रसे, सिंध जो हर ॻोठ वेरा नो वसे, सिंध खे नक्शो ॾियो फिरदोस जो, ज़िंदगीअ ते नाहे कोई भरोसो, सिंध खे ठाहे वठो ठाहे। जेल जे उधार खे तीली हणो, मूंखे यादि आहे साईं शेर अब्दुर्रज़ाक़ सुमरो जॾहिं ईंदो हो मोरे में, त शेर अब्दुर्रज़ाक़ सुमरो हिकिड़ो सचो कॉम्प्रस्त हुयो, असांजो दोस्त हुयो, महिरबानी हुयो।
जेॾी महिल असां गॾी चाटिंग कंदासीं संदसि आवाज़ ॾाढो सुहिणो हूंदो त इहो ई कलाम गुंगारींदो। जेल जे उदाह खे तीनी हणो, इल्म जूं ऐं ॼाण जूं ॼाटियूं खणो, सभु हणी उस्ताद आयो सोजरो, ज़िंदगीअ ते नाहे कोई भरोसो, सिंध खे ठाहे वठो ठाहे वठो। उस्ताद बुखारी खे उन टाइम में बि तनक़ीदुनि जा तीर लॻा जॾहिं हू हिरान पाकिस्तान में पंहिंजे मोहतरम दोस्त सिराज जे चवण ते किताब लिखंदो हो। उन टाइम में हिलाल पाकिस्तान अख़बार पीपल्स पार्टी जी कुझु नुमाइंदा अख़बार हुई, जंहिंजे करे सिंधी माण्हू हुन ते ॾाढा कावड़ियल हुया ऐं किन खे एतिराज़ हुयो त बुखारी साईं इन में किताब न लिखे। पर सची बची त बुखारी जो जेको हिकु हिकु कितो हो उनजो को जवाब ई न आहे। उन में हिकिड़ी पंहिंजी ख़ुशबू हुई। मां खे अॼु शाइरी बुखारी जी त घटि ॻाल्हाइणो, कुझु ॿियो ॻाल्हाइणो हुयो त बुखारी केतिरा साल अख़बार लाइ कितो लिखियो, साल में 360 ॾींहं थियनि था। उन हिसाब सां तव्हां अंदाज़ो लॻायो त बुखारी जा केतिरा किताब हूंदा। ऐं असां वटि साईं उस्ताद बुखारी जे कितनि जा फ़क़ति 2 किताब हूंदा। इहे हेतिरा सारा किताब केॾा हुया ऐं उहे किताब तमामु कम वारा। मूंखे हिकिड़ो कितो यादि आहे, जॾहिं बंगाल असां खां धार थी, तेॾी महिल हिकिड़े मज़लूम सूबे सिंध जो शाइर उन बंगाल न चवे थो, ओ बंगाल तो लाइ दिल आयाती, तूं बेशक बहादुर वॾो भाव भाती, तो लाइ करे थो मुंहिंजो सौ छाती, ओरे आ त तोखे लॻायां मचाती। सिंध जे मज़लूम सूबे जो शाइर ऐं पंहिंजे वॾे भाउ खे जेको असां वांगुरु मज़लूम हुयो ऐं उन खे जेको आहे उन टाइम में बि सीने सां लॻाइण लाइ तयारु हो। इहो उस्ताद बुखारी जे सोच जो प्रभाव हो। या उन खां पोइ वरी जेको ॿिए ॾींहुं कितो आयो, से सचाई घणाई गराई बा। इहो नुक़्तो सोचण जहिड़ो, सचाई घणाई गराई बा, ख़बर न आहे छाकाणि खॼी था वञूं, समूरो या राज़ समूरो साज़ आहे मगर पोइ बि यारो, वॼायूं नथा पर वॼी था वञूं। उथण ऐं उथारण जा ऐलान थींदा, रिकॉर्ड जी ॻाल्हि आहे, उन टाइम जा किताब। उथण ऐं उथारण जा ऐलान थींदा, सुजागी जा हर हाल सामान थींदा, जे हिन ख़ासि पालिया उहे कान थींदा, वरी गर्दणियुनि जा वॾा शान थींदा। त इन ॻाल्हि जी वॾी ज़रूरत आहे ऐं मूंखे अफ़सोस आहे त साईं उस्ताद बुखारी जी इलाही सारी शाइरी, तमामु घणी कम वारी शाइरी जेका ज़ाया थी वई आहे ऐं लबे कान थी। काफ़ी अहिड़ा शेर आहिनि जेके साईं उस्ताद बुखारी असांखे ॿुधाईंदो हो, जेके मूंखे यादि आहिनि, पर उहे मूंखे पाण बि किताब में नथा लभनि। जिनमें करे करे हीउ शेर बि आहे, छा ही दुनिया हिन हालत में दोस्त रहण जे क़ाबिल आहे, आवाज़ आयो न न न बिल्कुलु न, मायो खीर कुते खे कोई काढ़े ॾींदो आहे, पिस्ते खे हर रोज़ चकासण सर्जन ईंदो आहे, छा ही दुनिया हिन हालत में दोस्त रहण जे क़ाबिल आहे। पैसे साण वञनि था पीता, थी पिया बोतल माण्हू, हिन बोतल में आहिनि कई धोतल बोतल माण्हू, छा ही दुनिया हिन हालत में दोस्त रहण जे क़ाबिल आहे। ॿारण वारी गैस कराची पोती छा थो भाई, हिन तइजब थो करे। पर उते साईं उस्ताद बुखारी खे पंहिंजो काछियो यादि अची थो वञे ऐं तव्हां माण्हू सभु मां सम्झंदो काछे खां वाक़ुफ़ु हूंदो उते छा हालत आहे। ॿारण वारी गैस कराची पोती छा थो भाई, पीअण वारो पाणी पोतो नाहे काछे ताईं, छा ही दुनिया हिन हालत में दोस्त रहण जे क़ाबिल। उस्ताद बुखारी जी ज़िंदगी हिकु खुलियल किताब वांगुरु आहे। सचपच त संदसि हिकिड़ो शेर आहे त न खां चोटीअ ताईं अला सभिनी वसफ़े सुहिणो आहे। सचपच त इहो शेर संदसि ई शेर खणी साईं उस्ताद बुखारी जी ज़िंदगी खे असां ॾिसूं था त हू साईं असांजो सभिनी वसफ़े सुहिणो हुयो। अलाह साईं जहिड़ी हुनखे दात सां नवाज़ियो, जहिड़ी हुन में जुरत ऐं हिमत हुई, जहिड़ो हुनजो धरती सां इश्क हुयो, प्यार हुयो। ऐं हिकिड़े वक़्तु यानी शाइर बि त हुन सां गॾु तमामु सुठो मौसीक़ार, तमामु घणो जेको आहे राग जो ॼाणू ऐं निज पंहिंजी सिंधी धुनूं ठाहे हुन पंहिंजनि ॻाइणनि खे ॾिनियूं ऐं उन्हनि ॻाइनि। सूंहं जो इश्क जो तमामु वॾो शाइर, त क़ौमी शाइर उस्ताद बुखारी खां मथे ॿियो को शाइर ई थी सघे। ऐं उन मिजाज इश्क खे वठी वठी पछाड़ी जो हिकिड़ो शेर कयो त सिंध सां अहिड़ी जिंद जड़ी जो ॿिया दिल वारा विसरी विया, जीए सिंध सदाईं जीए ॿिया सभु नारा विसरी विया, जीए पंहिंजो शाह सदाईं लालूं लाल लतीफ़ सदाईं, आड़े पाड़े वारा शाइर ॾाढा प्यारा विसरी विया। ख़ालिद अर्जन फोर्स सूरे सजन सभु सालार, पर दोदे खे दिल दाद ॾिनो ॿिया हाकारा सभु विसरी विया।
भूरा नासी भीड़ हितां जा, भूरा नासी भीड़ हितां जा, छाजी चांदी छाजो सोन, थरजी वारी चिलके वारी चंड सितारा ॾिसंदे। इहो जंहिं असांखे शाइरी में हर ॻाल्हि सम्झाए। माण्हू चवंदा उस्ताद बुखारी सादरो शाइर हो, मां मञा थो उस्ताद बुखारी सादरो शाइर हो, तमामु सादरनि जेके आम रवाजी लफ़्ज़ आहिनि उन्हनि में बि साईं शाइरी कई, पर उन में एॾियूं वॾियूं ॻाल्हियूं करे वेंदो हो जेके तव्हां असांजे सोचण खां वॾियूं आहिनि। सचपच संजीदगी सां हाणे जेको उस्ताद बुखारी छपियो आहे असां हुनखे पढ़ूं था त हुनजो हिकिड़ो बंदि, हुनजो हिकिड़ो गज़ल जो बंदि एॾो त हुन में वॾो छलांग, एॾो वॾो परवाज़ आहे जो असां दंग रहिजी था वञूं। त असांजे साईं उस्ताद बुखारी जो एॾो वॾो परवाज़ हो, एॾी वॾी सोच हुई, एॾो वॾो जेको आहे ख़ुदा हुनखे पंहिंजे ॾात सां नवाज़ियो हुयो। ऐं हुनजी हिमत इहा ऐं पंहिंजे देश सां प्यार जो कैंसर जहिड़े मूज़ी मर्ज़ में आहे जिते मौत माण्हूअ खे सफ़ा झोरे थो छॾे, ख़तमु करे थो छॾे, उते बि साईं उस्ताद बुखारी जे हथ में कलम आहे, पेन आहे ऐं हुनखे पंहिंजी ज़िंदगी जो को बि कोन। ऐं रंग इहो थो चवे त जेको बि मौत मोहलत ॾिनी आहे, जेको मुंहिंजो कमु आहे, जेको मुंहिंजी ज़िंदगी जो वॾो ॻरो पासो आहे, उनखे आउं निभाए वठां। हक़ीक़त में उस्ताद बुखारी जेॾी महिल तकीर कंदो हो त सची बची त असां साईं खे अर्ज़ु कंदा हुआसीं त साईं तव्हां शाइरी खे छॾियो, तव्हां तकीरूं कयो। जेॾी महिल हू लतीफ़ ते ॻाल्हाईंदो हो ऐं हुनजी जेका तशरीह कंदो, माफ़ कजो जेकॾहिं टाइम घणो न थिए त मां थोरो अर्ज़ु कयां। हिकु दफ़े साईं उस्ताद बुखारी खे असां लतीफ़ ते ॿुधो त हू चए पियो त लतीफ़ जेकॾहिं रुॻो ईअं ई चवे हा त पतंगनि पह कयो मिड़िया मूंखे मच, पखी लहसुन लुछिया सरिया मूंखे सच, संधा ॾिठीअ गच वेचारनि विञाया। जे असां हुनखे शाइर खे चऊं हा, पर हुनखे अज़ीम शाइर, वॾो शाइर असां न चऊं हा, छो जो हेठि हिकिड़ो मंज़र आहे। पर लतीफ़ उते जो उते हुननि ॿुधाए थो जे तुंहिंजी बिरादरी आहे जेका नास खून पई थिए, सड़े पई, त पतंग खे जेको आहे हसल करे चए थो पतंग चाहीं पाण खे त अची आग बुझाए, बचण घणा पचाए तूं बचण खे बचाए। पर बुखारी खे तशरीह कई त लतीफ़ उन्हनि पतंगनि खां हिकु शर्त थो रखे। कहिड़ो शर्त? हिकिड़ी इख़बारी लफ़्ज़ आहे वाक़, जंहिंजी का आइनत कोन्हे, पर लतीफ़ जो कमाल आहे उनखे इस्तेमालु थी थो करे। वाक़ुफ़ थी विसाए आग न ॾिजे आम, मुकमिल नॉलेज रख या कीअं विसामंदी तेसि ताईं वाह वाह न करे। हीअ उस्ताद बुखारी जी शाह लती भिटाई ते तशरीह। या जॾहिं तो कीअं ॻोड़ी सुहिणी ॿेड़ी मुंहिंजी बांह दरिया ते तव्हां ॾींदसि ॾींहुं क़यामत जे। जेकॾहिं असां हिते लतीफ़ खे वठी बीह रहूं थियो भई हिकिड़ो माण्हू आहे हुनजो नाज़ खून थी वियो, भई ठीकु आहे क़यामत ते माला साईं वटि जेको आहे तुंहिंजे मथां फरियादी थी वई त भई तूं मुंहिंजो नाज़ खून कयो आहे। पर लतीफ़ जेको आहे दरिया खे हकरूं थो ॾिए, वाह फेरियूं मां पाए तो पिण लेखा ॾियणा सदा जो मर ॾियणा, हीअं न हूंदा। हीअ लतीफ़ जी अखि ॾिसे थी अॼु खां 350 साल अॻु में ख़बरदार दरिया, हे जेके फेरियूं थी हेॾे भॼी थो डुकी थो, तूं कंट्रोल में हूंदे, इंसान ज़ात ईंदो तुंहिंजे मथां कंट्रोल कंदो ऐं तूं उतां हलंदो, तोखे दादू मोरे वारे पुल जे हेठां लंघणो आहे। इहो लतीफ़ ते ॻाल्हाइणु। ऐं मां पंहिंजी ज़िंदगी में असां चङो वक़्तु गुज़ारियो आहे त एतिरो लतीफ़ ते तशरीह करणु बुखारी खां सवाइ असां वॾनि वॾनि आलमनि खे ॿुधो आहे, पर कंहिंजे वस जी ॻाल्हि न। पर असांजी मजबूरी आहे जो हुनजी ज़िंदगी जो ॻरो पासो शाइरी हो, तंहिंजे करे वरी वरी असांखे उस्ताद बुखारी जी शाइरी ते ॻाल्हाइणो थो पए। ऐं मां अॻो बीमार, ज़िंदगी जो क़दुरु त ॾिसो, ज़िंदगी सां प्यार त ॾिसो, एॾो उदास न थी जो उझाइजी वञे, वॾो जहान ग़म जो आहे तूं विञाइजी न वञे, एॾो उदास न थी जो उझाइजी वञी, वॾो जहान ग़म जो आहे तूं विञाइजी न वञे, टकर न थी जो तोते बीही नचनि नांगरी, ककर न थी जो गगन में नचाइजी, चार चंड सां ॾे सितारनि खे छॾे पतियूं पतियूं थी विराइजी न वञे। ज़िंदगी जी हर घड़ी मेड़ियां थो, वक़्त के चादर में वेड़े रखबो ना, डायरी में हर घड़ी मेड़ियां थो थियो, साम्राजी दबदबो दफनाए थो, इनकलाबी आदमी मेड़ियां थो थियो। त ही हुयो उस्ताद बुखारी जो मुक़ाम या खोड़ ज़हन ते सुवाल पाया जिन जा सोचा, खोड़ सुवाल बुखारी जिन जा कीअं जवाब लधा, मुंह हुआ के ख्वाब लधा, काका दिल
अलमारी लिखी कई कुर्बन किताब न रोए पिटण में असांजो इलाज, न सथरूं पुटण में असांजो इलाज, धीअूं पुट सभई सिंध धरतीअ जणिया, उथी पओ उथण में असांजो इलाज। साईं मुंहिंजा आऊं गुज़ारिश कंदुसि जग मशहूर सुगड़। असांजे सिंध जे अदीबनि शाइरनि में सुगड़नि जो वॾो किरदारु आहे, जेके पंहिंजे सुगड़ाइट ज़रिए लफ़्ज़नि खे हारी सूरत ॾियनि था, मोती मेड़नि था। आऊं गुज़ारिश कंदुसि जग मशहूर असांजो सुगड़, असांजो झूनो अदीब लाखाणे खां कई आहे, उस्ताद लुकमान सोथर साहब मौजूद आहे। आऊं खेनि खे गुज़ारिश कंदुसि त पंहिंजे सुभाणा बोल खणी उस्ताद बुखारी वसीअ में असांखे कुझु ॿुधाइनि। तव्हांजे तारीफ़ में असांजो ही महिमान दोस्त आहे लाखाणे जो उस्ताद लुकमान सोथर। मोहतर सामीन, जनाब सदर, मोहतर मेहमानों, मोहतरमा बहन निजामान साहब, शायरों दोस्तों, परे खायल मेहमानों, अस्सलाम वालेकुम। सिफारिश कई हुई है तो टेम कोने ॿ टे लफ़्ज़ ॻाल्हायां। अर्ज़ थियो त उस्ताद बुखारी सिर्फ़ रुगो शाइर जो कोन हो, असां सुगड़नि जी बि पती हुई हुन, असां सुगड़नि सां बि कुर्ब वॾींदो। मूंखे यादि आहे पहिरियों फंक्शन में अचां थो, मुंहिंजो ॻोठ आहे नसीराबाद जे करीब हिकिड़ो वॾो फंक्शन थियो आहे। उस्ताद बुखारी जे बदवा मुंहिंजी दिलि आगी आहे उस्ताद बुखारी खे ॾिसां। उस्ताद बुखारी वटि तेॾी महिल वियुसि, डिॼंदो डपंदो त हू वॾो शाइर आहे, मां नंढिड़ो छोकिरो आहियां। पर जेॾी महिल उस्ताद बुखारी वटि पहुतुसि ऐं हुनजे कुर्ब जो हथु लॻो त आउं सम्झां थो त वॾो शाइर थी वियुसि। ऐं हुनजी इहा महबत हुई जेको मूंखे स्टेज ते का बि रंडक पैदा न थी। सो अॻ में असांजे हिकिड़े दोस्त ॻाल्हायो, कल्ह अख़बार में पढ़ियोसीं, इहे लाबी जो ॻाल्हियूं था पढ़ूं। अफ़सोस थियो ॾाढो त छा थींदी आहे लाबी। जे उस्ताद लाबी हुयो त हारनि ऐं मज़दूरनि जी हुयो ऐं ग़रीब अबोझनि जी हुयो, ऐं जेके नापसंद था कनि उहे त वॾेरनि अमीरनि ऐं वज़ीरनि जी लाबी आहे। पर हिन वक़्तु घणो कुझु चवणो हो, पर ॿुधम त तरदीद थी वई आहे, उन करे वरी बि चवां थो ठीकु आहे, जेकॾहिं ईअं थियो आहे त सही आहे। सो दोस्तो अर्ज़ु कयां, पहिरें आउं सुगड़ आहियां। पहिरें असां सुगड़नि जे बाब में जेका आहे सा बुझारत जेका आहे सा पहिरीं शुरूआती बाब आहे। ऐं बुझारत हिकिड़ी चवंदुसि, बाद में ॿ टे सिधो शहर जूं पोइ आउं जी जा वठुमि। अर्ज़ु थियो त नाले ज़ात जी लेखे पीर जी ॿोली शहर वारनि खे नालो हुजे। नाले ज़ात जी लेखे पीर जी ॿोली शहर वारनि खे नालो हुजे। हाणे नालो आहे उस्ताद, ज़ात आहे बुखारी, ऐं लेखे जा आहिनि 5, ऐं पीर जी आहे वरसी, ॿोली आहे मलाई, शहर आहे दादू, नालो आहे मुबारक। अर्ज़ु त नाले ज़ात जी लेखे पीर जी ॿोली शहर वारनि खे नालो हुजे त सॼी हीअं थींदी बुझारत त उस्ताद बुखारीअ जी 5 वर्सी मल्हाइण ते दादू वारनि खे मुबारक हुजे। अर्ज़ु दोस्त तो अल्लाह त 5 वर्सी में पार नज़र अचे थो। कंहिं वक़्तु राति ॾिसां थो वेठो, हेॾा होॾा नज़रूं डोड़ायां थो वेठो त मुंहिंजी सम्झ में त उस्ताद बुखारी असां सां साण आहे ऐं उस्ताद बुखारी जुदा असां सां न थियो। अर्ज़ु त 5 वर्सी में पार नज़र
महफ़िल हिन मैदान में आहे, महफ़िल हिन मैदान में आहे, चौ तरफ़ चादार में आहे, पंहिंजा ॾे तो प्यार बुखारी कोन थियो आधार बुखारी, अॼु बि कटे आ यार बुखारी, अॼु बि कटे आ यार बुखारी। हर जो हर गज़ल हर शहर में आहे, हर गज़ल हर शहर में आहे, हर सफ़र हर शहर में आहे, वाट ॾिए पई पार बुखारी कोन थियो आधार बुखारी, अॼु बि कटे आ यार बुखारी, अॼु बि कटे आ यार बुखारी। हर जो त हर सुरीलो साज़ ॿुधाए, हर सुरीलो साज़ ॿुधाए, तूं जो आवाज़ ॿुधाए, हर सुरीलो साज़ ॿुधाए, तूं जो आवाज़ ॿुधाए, तंग ॿुधाए तार बुखारी, अॼु बि कटे आ यार बुखारी कोन थियो आधार बुखारी, अॼु बि कटे आ यार बुखारी। हर जो पाण पखी हर रात लहे तो साम्हूं वेही साफ़ चवे थो, कन ॾेई ॿुधो, पाण पखी हर रात लहे तो साम्हूं वेही साफ़ चवे थो, मूंसां कटे बंठार बुखारी कोन थियो आधार बुखारी, अॼु बि कटे आ यार बुखारी कोन थियो आधार बुखारी। जो माम में मुखड़ियूं गुल चवनि था, माम में मुखड़ियूं गुल चवनि था, माम में मुखड़ियूं गुल चवनि था, वण कर बूटा कुल चवनि था, भवरनि कई गुणकार बुखारी कोन थियो आधार बुखारी, अॼु बि कटे आ यार बुखारी, अॼु बि कटे आ यार बुखारी कोन थियो आधार बुखारी। जो ॾींहं जी ॿोली रात शायद, हे ॾींहं जी ॿोली रात शायद, सुघड़ शायर दाता शायद, हर को चवे दमदार बुखारी कोन थियो आधार बुखारी, अॼु बि कटे आ यार बुखारी कोन थियो आधार बुखारी। जो ही धरती माता देश चवे थो, ही धरती माता देश चवे थो, लोई अजरक खेस चवे थो, मुंहिंजो आ सींगार बुखारी कोन थियो आधार बुखारी, अॼु बि कटे आ यार बुखारी कोन थियो आधार बुखारी। जो त जवानी पोड़ो ॿार तो बोले, जवानी पोड़ो ॿार तो बोले, हारी नारी धार तो बोले, जवानी पोड़ो ॿार तो बोले, हारी नारी धार तो बोले, धनवार चवे धनवार बुखारी कोन थियो आधार बुखारी, अॼु बि कटे आ यार बुखारी, अॼु बि कटे आ यार बुखारी। जो दादू छा पर सिंध नसे थी, हे दादू छा पर सिंध नसे थी, यार समूरी हिंद नसे थी, हे दादू छा पर सिंध नसे थी, यार समूरी हिंद नसे थी, जुदा ना जुझार बुखारी कॾ न थियो, अॼु बि कटे आ यार बुखारी कोन थियो आधार बुखारी। आख़िरी अर्ज़ा तो मां इहो मकान ॿुधाए, तो मां इहो मकान ॿुधाए, अहमद आई लुकमान ॿुधाए, अहमद खान सुहागत जॾहिं मां ईंदो आहियां त उस्ताद बुखारी जूं ॻाल्हियूं कंदो आहे। जो तो मां इहो मकान ॿुधाए, अहमद ही लुकमान ॿुधाए, मुंहिंजे गले जो हार बुखारी कोन थियो आधार बुखारी, अॼु बि कटे आ यार बुखारी कोन थियो आधार बुखारी। अॼु बि कटे आ यार बुखारी कोन थियो आधार बुखारी। साईं उस्मान साहब नंढड़े वाजिर खे गुज़ारिश आहे त पंहिंजा साज़ तयारु रखे, असां उनखां हिकिड़ो आइटम ॿुधंदासीं सिर्फ़। साईं हीअ आदमशुमारी हले पई, उस्ताद बुखारी छा थो चवे? चवे थो सारी सिंधी क़ौम जो कर को दिलो, सारी सिंधी क़ौम जो कर को दिलो, हिन ऐं हुन जी जिंद जो उल्को न कर, फिकर कर ॿोली ऐं मुआजी अदल जो, फिकर कर ॿोली ऐं मुआजी अदल जो, सिंध रहंदी सिंध जो रुको न कर। गुज़ारिश आहे मोहम्मद यामी सत्ताज साहब खे, हीअ असांजो खैपुर मिरट खां दोस्त कई आयो आहे, त अची पंहिंजो शेर पढ़े। मोहम्मद यामी। जंहिं दिल खां उस्ताद दूर आहे, जंहिं दिल खां उस्ताद दूर आहे, समझो त उहा दिल चिकना चूर आहे, जंहिं दिल खां उस्ताद दूर आहे, समझो त उहा दिल चिकना चूर आहे, सत्ताज सिवा उस्ताद जे, सत्ताज सिवा उस्ताद जे, ही पिंडाल सॼो हणपूर आहे, जंहिं दिल खां उस्ताद दूर आहे, समझो त उहा दिल चिकना चूर आहे।
एक गज़ल अदा है। महबूब जे लबनि जी लालाण मुस्किरायो, महबूब जे लबनि जी लालाण मुस्किरायो, हर गुल ऐं कली सिर पंहिंजो अची निमायो। महबूब जे लबनि जे लालाण मुस्किरायो, हर गुल ऐं हर कली सिर पंहिंजो अची निमायो। जो तरफ़ थी विया आहिनि माण्हू जा मेल मिठड़ा, जो तरफ़ थी विया आहिनि माण्हू जा मेल मिठड़ा, दुख तां निकाब थोरो तो आज जॾहिं हटायो। मूंखे आज सारो तुंहिंजो ज़िक्र लबनि ते, मूंखे आज सारो तुंहिंजो ज़िक्र लबनि ते, ऐं हर राति जो रोइया तोखे बाधायो। महबूब जे लबनि जी लालाण मुस्किरायो, हर गुल ऐं हर गली सिर पंहिंजो अची निमायो। चर्चो तुंहिंजे हुस्न जो, चर्चो तुंहिंजे हुस्न जो हर जा जो हले थो, चर्चो तुंहिंजे हुस्न जो हर जा जो हले थो, सताज तूं हुस्न में आई सजण सवायो। हर गुल ऐं हर गली सिर पंहिंजो अची निमायो। महबूब जे लबनि जी लालाण मुस्किरायो। ख़ुदा सां हिकु दफ़ो वरी थोरा ज़ाब्ता असां करण था घुरूं फनकारनि लाइ, त हू उस्ताद बुखारी जे कलाम खे सिर्फ़ु ॻाईंदा। तव्हांजे ताड़ियुनि जी गूंज में गुज़ारिश आहे नंढड़े वाजिद चारन खे त अची उस्ताद बुखारी जो कलाम पेश कयो। वाजिद चारन हाल मां उस्ताद बुखारी जे शान में कलाम चवंदुसि। माज़ी हाल मुस्तक़बिल जो आहे शायर, माज़ी हाल मुस्तक़बिल जो आहे शायर। बुखारीअ खे दाग चवणो ई पवंदी, न मनी अड़े नादान, मनी न मनी अड़े नादान, बुखारी जड़ की बिदायत, बुखारी जड़ की बिदायत। न मनी अड़े नादान, न मनी अड़े नादान, बुखारी जड़ की बिदायत, बुखारी जड़ की बिदायत। सैयद सुरहान छत्रे जो आ, सैयद सुरहान छत्रे जो आ, सजी सिंदड़ी मिठी मिठायत, वो सजी सिंदड़ी मिठी मिठायत।
Thank you.
लाडकाने कही आयो गुज़ारिश आहे ताकि पंहिंजो शेर पढ़े अदा मोहम्मद मेरा में मिले
प्यारीअ जी महबूब मिलण सां हर मौसम बहारीअ जी बेनसीब तूं चइजे अता भती जो हासिल न थी कचहरी उस्ताद बुखारीअ जी अर्ज़ा साईं सहरा में मिले पानी थिए ईद उञारीअ जी महबूब मिलण सां हर मौसम बहारीअ जी बेनसीब तूं चइबे अता भती जो हासिल न थी कचहरी उस्ताद बुखारीअ जी गज़ल अर्ज़ा साईं कंहिंजे अॻियां कान झुकी पर तुंहिंजे अॻियां हारी दिल मौत न मारे कंहिंजी दिल जीअं तो मोहे मारी दिल वसंदड़ वाण सुञ कया थी रूह रंजाए रुञ कया थी तुझे ख़ातिर ॾींहं सॼे में तड़पे शौक़ शिकारी दिल दर्द ॾिना थी केॾा केॾा जेॾा चाहे जानी तेॾा जान जले थी दीन ॾके थो वयल में आ वेचारी दिल माफ़ी मिलंदी नेठ छता जी पूरी थींदी आस अदा जी नेठ लही दुख बीदा सोजा हाँ हीअ वटि दिलदारी दिल सलाम अलैकुम हीअ अथव फोटो उस्ताद बुखारी जो चए हीअ अथव फोटो भरे चप आणोसि दोस्तो मों ते मिटीअ जा पुक आणोसि क़ौम जे गद्दार खे बख़्शियो मथां घटि में घटि हिकिड़ो गुजो हिकिड़ी फुकण गुज़ारिश आहे शाहनवाज़ मुसाफ़िर चोकियो साहब मेड़ खां कई आयो आहे त अची पंहिंजो शेर पढ़े जनाब सदर महफिल मेहमान खास एजाजी मेहमान साहबान कराम मौजूद हाजरीन उस्ताद बुखारी लाइटे चौसठा हैं उन बाद आंखें पेश करें इतबात भिटाई जे आ सिंध सवारी इतबात भिटाई जे आ सिंध सवारी नालो भी वधायो ऐं शोहरत भी ॾियारी इतबात भिटाई जे आ सिंध सवारी नालो भी वधायो ऐं शोहरत भी ॾियारी महबूब उहो माण्हू आहे केरु मुसाफ़िर महबूब उहो माण्हू आहे केरु मुसाफ़िर उस्ताद बुखारी सो उस्ताद बुखारी महिरबानी मशहूर केतिरा पर दादू मां बुखारी मशहूर केतिरा पर दादू मां बुखारी दादू त छा समूरी जंहिं सिंध आवजारी हर हिकु सिंधी सजण खे वधि यादि आहे मुसाफ़िर उस्ताद जी चवां था हर ॻाल्हि आहे प्यारी माण्हू लखे किरोड़े उस्ताद वधि प्यारो माण्हू लखे किरोड़े उस्ताद वधि प्यारो उस्ताद जो सभिनि खां अंदाज़ हो न्यारो जेको मिले त मिलंदो सभु साण मुस्कुराए उस्ताद हो मुसाफ़िर शाइर बि नाम्यारो दोस्तो जीअं त हिन बेबका दुनिया मां पैगंबर ओलिया शाह शहनशाह सिकंदर आज़म हलिया विया उस्ताद बुखारी जहिड़ा महबूब माण्हू हलिया विया राही हलिया विया ऐं ही मुसाफ़िर बि हलिया वेंदा मगर ख़ुशबू छॾे वञणी आहे हाणे शेर पढ़ंदुसि त केरु केरु मरी था वञनि पर छॾे छा वञिणो आहे जीअं उस्ताद बुखारी छॾे वियो ईअं छॾे वञिणो आहे मुंहिंजे हिन शहर जो उनवान आहे अॻे पोइ वेंदा मरी साह वारा ख़तम थी वञनि ॾींहं हर माह वारा ख़तम थी वञनि ॾींहं हर माह वारा अॻे पोइ वेंदा मरी साह वारा बची की न सघंदो अयाणो सियाणो बची की न सघंदो अयाणो सियाणो करे को कोशिश भली को फिलाणो गदा खान ईरान जे शाह वारा अॻे पोइ वेंदा मरी शाह वारा अबूजा अदोबल के ॾाढो की नानो वञनि नेठ आख़िर छॾे ई ज़मानो अज़ीज़न अलावा ॿिया शाह वारा अॻे पोइ वेंदा मरी शाह वारा
महिरबानी। हमेशा न हूंदा पुरू या के धाड़ा, हमेशा न हूंदा पुरू या के धाड़ा, हिताए वया ॻोठ पाड़नि जा पाड़ा, जहनम वञनि था ठगी ठा वारा, अॻे पोइ वेंदा मरी था वारा। न को ढोर हूंदा न को चोर हूंदा, न को ढोर हूंदा न को चोर हूंदा, शरारत कंदड़ या चुगल खोर हूंदा, परावन झुगन ऐं कखन राह वारा, अॻे पोइ वेंदा मरी था वारा। तितर या कबूतर पखी मार वेंदा, तितर या कबूतर पखी मार वेंदा, मच्छी मार वेंदा छॾे जार वेंदा, वया के तव्हांजी घलू वाह वारा, अॻे पोइ वेंदा मरी साह वारा। ज़मींदार कमदार घनश्याम ठाकू, ज़मींदार कमदार घनश्याम ठाकू, वॾे शहर जा कंहिं नंढे जा रहाकू, न हूंदा न हारी चबर गाह वारा, अॻे पोइ वेंदा मरी साह वारा। मक्तार आहे न रहंदो न राही न को मुसाफ़िर, न रहंदो न राही न को मुसाफ़िर, न हमदम न हामी गिरामी न सागर, प्यासी उदासी वफ़ा आह वारा, अॻे पोइ वेंदा मरी साह वारा। कादर सिंधी असांजे दादू जो मशहूर मकान फनकार आहे, मुंहिंजे शागिर्दनि खे गुज़ारिश आहे त साथ पंहिंजा प्यार कनि। हाणे असां उस्ताद बुखारी जी ज़िंदगी ते मकालो पाइण लाइ गुज़ारिश कंदासीं। अनवर सागर कांदरो साहब खे हे दोस्त मोरे मां हली आयो आहे त अची उस्ताद बुखारी जी ज़िंदगी ते मकालो पढ़नि। अनवर सागर कांदरो साहब। नहीं दे मिलियासी न वींदे मिलियासी, नहीं दे मिलियासी न वींदे मिलियासी, ख़बर ना आहे कंहिंखां बि लहंदे मिलियासी। तूं खुशबू जो झोंको मां झलको ववाजो, किथे यादि करवाट वहंदे मिलियासी। सिंध जे सूरन जो कोन्हे आंध पांध, सिंध जे सूरन जो कोन्हे आंध पांध, घर ॾकल वेठल लॻी कमज़ोर डांद, कोई बि शहर खे वटींदे पियो चवे, सोच सां करिणो अथमि जल्दी पलान। साईं उस्ताद जो मज़मून लिखी आज में उनवान आहे भूए भुणको हिते हो बुखारी को। साईं हिंदुनि जे दुनियाती किताबनि में शाइरी खे देवताउनि जी शिकस्त खां ज़्यादा ताक़तवर चयो वियो आहे। अज़ल खां वठी शाइरीअ माण्हुनि जे दिलनि ऐं दिमाग़नि ते हुक्मरानी कई आहे। दुनिया जे वॾनि वॾनि मज़हबनि शाइरी खे लाइफ जैकेट जो इस्तेमालु कयो आहे। शाइर जो अंदाज़ बयां अहिड़ो हुजे थो जो शहर जी ज़िंदगी लफ़्ज़नि जे शीशे में अची बीहे थी। जेतोणीकि मुंहिंजे ख़्याल में लफ़्ज़ शेर सिंधी ॿोलीअ में शौर मां निकिरंदो ॾिसे जेके हवाई दौर में शूर चयो वेंदो हो, पर सुवान ख़्याल जे अक्सनि खे बि शाइरी कोड़े सघिजे थो। शाइरी जे उसन जा केतिरा ई लाजवाब नमूना आहिनि जिन ते लिखियो वियो आहे, जिन में जमाजात खां वठी अक्सनि वारियूं शयूं अची वञनि थियूं। पर अॼु मां हिकु आम मौज़ू ते पंहिंजे ख़्याल में ॿुधाइणु कंदुसि। उहो आहे उस्ताद बुखारी जो पूरी काइनात शाइरी में पूरी काइनात सां मुखातिब थियणु, ऐं उहो अंदाज़ पूरी शाइरीअ में जान आणे थो छॾे। पर छाकाणि त तव्हां सभु बाशूर जिन जा मालिक आहियो, उन करे तव्हांखे पंहिंजे मोक़ मञण लाइ मूंखे दलीलनि जी ज़रूरत थी पवे। मूं वटि पहिरियों दलील आहे सिंधी शाइरी जे इमाम भिटाईअ पंहिंजी शाइरी जे गंज में मुखातिब थियण जा लातादाद शेर क़ौम खे ॾेई सिंधी शाइरी जे अंदरि तारीफ़ पैदा करे छॾियो आहे। घूसो ॾियण में सुकल कंडी जे वण सां मुखातिब थियल आहे, जेको वण अॻु में त साओ हो, जी जाइ ते ख़ुशहाली हुई, पर भिटाई साईं सुकी वियल दरिया जे कप ते उन कंडे जे वण खे ॾिसी फरमाए थो त करके ॻाल्हियूं कंडा ढोर धनिन जूं। उर्दू शाइरी ते वसी मैदान आहे त उर्दू शाइरी ते दफ़्तर खोले पढ़ंदा त हुन में मुखातिब थियण वारा शेर क्लासिकल शेर नफ़्स थींदा आहिनि। उर्दू शाइरी में इनकलाबी शाइरी में जमानत निगारी बर्पा कंदड़ अज़ीम शाइर फैज़मंद सेठ पंहिंजे अरमान सां इन करे मुखातिब थिए थो। उम्र जावेदा की दुआ करते, उम्र जावेदा की दुआ करते, तो एतिरो कवित ने हमारे थे। ॿियनि बि केतिरनि जाइनि ते तो उर्दू शाइरी पढ़ंदा त तव्हांखे टूटी फ्रूटी आइस्क्रीम महसूस थींदी, जंहिंखे खाईंदे खाईंदे करे बादाम करे पिस्ता आवाज़ में ईंदा आहिनि। हुन जो मिसाल तव्हांजे हुज़ूर में पेश करे थो। पत्थरो आज तुम हम पे क्यों बरसते हो, साईं पत्थरनि खे चवनि, माण्हू खे न पत्थरनि खे मयार ॾियणु, जो निरालो अंदाज़ आहे। शागिर्द खां पोइ सिंधी अदब में तरक़ी पसंद शाइरी कंदड़ उस्ताद पानी जो डोल शागिर्द आयात की शाइरी में किरदार सां ॻाल्हाइण जो नओं अंदाज़ पेश कजे थो। मुंहिंजो अघु पुछी थो अमर मुंहिंजा गीत गिनी सघंदे,
या दोस्ती मंझि त ॻाल्हि तो ॾिठी हूंदी ही पुठिए मंझि छड़ो नई ॻाल्हि त न आहे बेटा ये याद शायरी का सवाल सिंध में आंगन ते करण जेतिरा शाइर मस्त हूंदा जिन जो मुखात थियण जो अहिड़ो नुमाया नमूनो हूंदो पर सल्तनत बरतानिया जे पछाड़िकनि सालनि में पंहिंजी टीनेज गारींदड़ अहमद शाह उर्फ पुनल शाह जो पहिरियों तकल अहमद शाह ॿियो आसी टियों दर्दी चौथों बुखारी में आखिरी तकल उस्ताद हो जेको सिंध में उस्ताद बुखारी जे नाले सां मशहूरु थियो उन उस्ताद बुखारी जे पढ़े किताब गीत असांजा जीत असांजी खां वठी करे वतन ऐं वेसा किताब ताईं जेकॾहिं सची दिलि सां पढ़ंदासीं त असांजे दिमाग़ मां ठिकाव निकिरी पवंदा ऐं असां तर्जुमे में पढ़ी था वञूं ऐं उहा ॻाल्हि चवण ते मजबूर आहियूं उस्ताद जी शाइरी आहे मुखात थियण जो पुरसल शानदार नालो जंहिंखे पढ़ी करे सिंध जी तारीख़ जूं सदियूं पंहिंजा पुराणा थकलाईंदियूं उस्ताद बुखारी शाइरी में इंसान जी प्रचार बरनी कोटे खज़ाने जेतिरी क़ीमती लॻे थी ख़ुदि इंसान लफ़्ज़ अंश वञे कलाए जंहिंजी माना मोहबत आहे उस्ताद पूरी दुनिया जे वॾनि वॾनि हादसनि खां वठी करे नंढे नंढे वाक़िअनि ते गैर जानदार थी लिखंदे केॾे केॾे मज़हबनि जी पुराणी रवायतुनि ते जरह कई आहे ऐं साॻे वक़्तु उस्ताद जॾहिं ज़रूरत महसूस कई आहे त पंहिंजी शाइरी में जज़्बनि जे वगरे खे तेज़ करे छॾियो आहे ऐं पूरी सिंधी शाइरी में उस्ताद बुखारी वाहिद अवामी शाइर आहे जंहिं ख़ासि करे नवां अदीब ऐं काफ़िया इस्तेमालु करे शाइरी जे अंदरि नवां पैदा कई आहे चइल ॻाल्हियुनि जे जवाब में कुझु शेर ॾिजनि था आन मूसा जो लिखी अल्लाह सां ॻाल्हियूं करियां आन मूसा जो लिखी अल्लाह सां ॻाल्हियूं करियां आओ अहमद शाह इंसान सां उरींदो वठां कॉलेज जे छोरनि खां ज़ाहिद बि त घटि न आहे कॉलेज जे छोरनि खां ज़ाहिद बि त घटि न आहे जन्नत में घिड़ी ज़ोरी उरनि खे छुए थो तूफ़ान थी उतां थो रहे खिड़ खणा थो तूफ़ान थी उतां थो रहे खिड़ खणा थो अॼु पोइ इश्क सुधो सदाए सिंध पीअ जो उस्ताद बुखारीअ पंहिंजी शाइरी में ज़बर ऐं ज़ेर जो घणे क़दुरु ख़्यालु रखियो आहे ऐं उस्ताद जे शेर मां ख़ुदि पियो थी त शाइरी करणु केॾो ॾुखियो कमु आहे तॾहिं कंहिंखे ॿुधाए थो मां शाइरी जे मुल्क जो सुल्तान बि आहियां मां शाइरी जे मुल्क जो सुल्तान बि आहियां ॾींहं को लफ़्ज़ थो धोखो त दरबान बि आहियां ज़बर या ज़ेर तां तिरकी किरां थो कंहिं वक़्तु मोभर ज़बर या ज़ेर तां तिरकी किरां थो कंहिं वक़्तु मोभर खता थी वञे थी आख़िर त मां इंसान बि आहियां उस्ताद शाइरी इस्लाम पूॼो आहे पूॼा इबादत खां वधीक घणी हूंदी आहे उस्ताद शाइरी ॼाणे हिकु खणी त कोन थो हुन खां पोइ शाइरी ईंदी तरह चयो ज़िंदगी कीअं छॾिजे लिखण ज़िंदगी कीअं छॾिजे लिखण बंदगी कीअं छॾिजे या लैला कई प्यार हो जनू छा थियो लैला कई प्यार हो जनू छा थियो लफ़्ज़नि सां रख जान मुश्किल आहे उस्ताद शाइरी में ॿोली जा वॾा हुरका थियल आहिनि उस्ताद मुकमल कोशिशि कई आहे लफ़्ज़ आम जो इस्तेमालु कजनि जीअं ॿोली जी ख़िदमत हर माण्हू खे कंहिं ॻाल्हियुनि जे में अचे मुंहिंजे दिलि जी तमन्ना खे जारे छॾियो कि मारनि गुरू रात मारे छॾियो मुंहिंजे दिलि जी तमन्ना खे जारे छॾियो कि मारनि गुरू रात मारे छॾियो मुंहिंजी नफ़ में बचे रोशनाई बचे मुंहिंजूं ॿूटियूं करे तेल बारे छॾियो मां जे आहियां अगरि मूंखे लायो भली मां जे आहियां अगरि मूंखे लायो भली मुंहिंजी ॾेरी त बहराल तारे छॾियो मां जे आहियां अगरि मूंखे लायो भली मुंहिंजी ॾेरी त बहराल तारे छॾियो ॼण त जायो नोस जग में आयो नोस ॼण त जायो नोस जग में आयो नोस मुंहिंजे नाले मथां लीक वारे छॾियो को तो मोमिन चवे को तो काफ़िर चवे को तो मोमिन चवे को तो काफ़िर चवे छो त उस्ताद जो नाम खारे छॾियो महिरबानी हिन हिकिड़ो शेर हथ में छॾियो मां उहो पूरो करे फनकार खे घुराईंदुसि हिन टिमियोड़ी में चयो ढल थी चयमि मींहं में महिरान जो मां कोन कर आशिकी जो हेठि कुझु अॻिते लुतफ़ में शामिल रुगो हिकु भोसो न कर गुज़ारिश आहे कादर सिंधी खे अची कलाम पेश कयो कादर सिंधी मुस्तफा साहब मेमन जिते पाए वो स्टेज से